ख़बर शहर गुंद कंधकोट में प्रेस क्लब कंधकोट अॻियां मालवंत भाॻियुनि जो जानवरनि जी सरकारी डॉक्टरनि मुनीर दहाणी ऐं मुहर्रम बालकानी ख़िलाफ़ हथनि में बैनर खणी एहतजाज। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ मालवंतनि आदम ओगाही, इश्तियाक सुमरो, अज़ीम मलिक, सरदार अली गोलो, नबी बख्श मलिक ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त असीं मालवंत आहियूं, मुख़्तलिफ़ बीमारियूं जानवरनि में पखिड़िजी रहियूं आहिनि। असीं दवाउनि लाइ सरकारी डॉक्टर ॾांहुं वञूं था त उहे दवाऊं पंहिंजे क्लिनिक तां वठी अचण लाइ लिखी ॾियनि था, जेके ॿिनि मेडिकल स्टोर तां नथियूं मिलनि ऐं सरकारी दवाऊं डॉक्टर मुहर्रम बालकानी ऐं डॉक्टर मुनीर अहमद ॾाहाणी जे ज़ाती क्लिनिक ते सरेआम मौजूदु आहिनि। असीं सिहत खाते जे सूबाई वज़ीर ऐं DC कंधकोट खां मुतालबो करियूं था उन्हनि करप्ट डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। पर हुननि जे बावजूद चवण जो बाबा ही फलाणे स्टोर ते वञो तव्हांखे हुते दवा मिलंदी। असां तव्हां वटि एहतियात करणु आया आहियूं त असां भाग आहियूं माल वारा माण्हू, असां काॾे वञूं? गवर्नमेंट जी पघार था खाइनि, गवर्नमेंट जी ड्यूटी था कनि, अस्पताल में वेठा आहिनि, कोई बि असां मिलनि नथा। जो मिलनि था त दवायूं उहे ॾींदा जेके गवर्नमेंट जा ठपा लॻनि उन्हनि जा असां को पैसा था वठनि। असां तव्हां सभिनि वटि इहो सरकारी दवाइयूं ने सरकारी दवाइयूं ने प्राइवेट पैसा वठंदा, सरकारी दवाइयुनि जा पैसा वठंदा। अच्छा केर पिया वठनि? डॉक्टर मुनीर ऐं मुहर्रम। केर आहिनि पाण? मुनीर दहाणी आहे, हो बालकानी आहे। मुहर्रम डॉक्टर मुहर्रम बालकानी आहे, डॉक्टर मुनीर दहाणी आहे। ये अच्छा ये कहिड़े क्लिनिक तां तव्हां ये दवाइयूं वरितियूं? ये डॉक्टर मुहर्रम जे स्टोर ते मिलिया। छा मुतालबो कंदो? मुतालबो असां इहो कंदासीं, असां इंसाफ़ जो वञे, असांजा हक़ जो वञे, गवर्नमेंट जी पघार खाईंदा हिन खे हटायो वञे। असां लाइ नाजायज़ियूं करनि था। असां माल वारा माण्हू, असां तव्हां वटि एहतियात कयूं था, तव्हां वटि असां इहा शइ करणु चाहियूं था त असां सां छो था अहिड़ा ज़ुल्म कयूं? बीमारी जे करे माल मरे थो। माल थोरो मरे थो सही, मोहखोर में माल मरे थो, गलगोटे में माल मरे थो, साल जी दवायूं बिजेट जेतिरी वैक्सीना थियनि थियूं। हर माण्हू खे ख़बर आहे त हर माण्हू थिए थो, पर पोइ बि असां कोन था इहे जेका था वञनि बीमारी सही जेकी मोहखोर हले पई, जंहिंखे मुहाड़ो चइबो आहे सिंधी में, गलगोटो जंहिंजो जेको आहे त इहे गोगी चवंदा हुनखे। हर दवायूं अचनि थियूं, पोइ बि जॾहिं टाइम वञूं था असां को तावन नथो थिए। असां भाॻिया काॾे वञूं माल वारा? केमिकल माण्हू काउंटर